ॾींदा रहिया हत्ता दखल अहलुल जन्नति मनाज़िलहुम व अहलुन नारि मनाज़िलहुम। एतिरे क़दुरु असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं जो मैदान महशर भी थी वियो। ओ जन्नती जन्नत में वया हलिया, जहन्नमी जहन्नम में वया हलिया। ऐसी ताईं हर शइ की ख़बर मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेई छॾी आहे। इब्तिदा खां वठी इंतहा तक पूरी मखलूक जी ख़बर असांखे ॾेई छॾियो। ही त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म आहे, जिनका का शइ ॻुझी न आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला खे उहो इल्म अता फरमायो जंहिंखे असां इल्म ग़ैब सां ताबीर कंदा आहियूं। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला उहो इल्म अता फरमायो जेको ॿियनि जे पर्दनि में रखियो वियो आहे, ॿियनि खां ओझल रखियो वियो आहे, ॿियनि खां लिकायो वियो आहे। लेकिन उहो इल्म महबूबन करीमन खे अल्लाह तबारक व तआला अता फरमाए छॾियो आहे। बरज़ख जी लफ़्ज़ी माना है पर्दो, क़ब्र भी हिकिड़ो पर्दो आहे। उन जहान जे अंदरि छा थी रहियो आहे असांजो अखियूं नथियूं ॾिसी सघनि, ॿी चीज़ असांखे नथी ॿुधाए सघे। लेकिन हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे क़ब्र जूं बि ख़बरूं असांखे ॿुधाइनि था त क़ब्र जे अंदरि छा थींदो आहे। हता के एतिरे क़दुरु बि ॿुधायूं जॾहिं उन जेको माइट मिट रिश्तेदार अज़ीज़ अकारब दोस्त पई पीउ माउ भाउ औलाद केर बि उन जे लाइ दुआ घुरंदो आहे। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो फइज़ा लहक़तहु कान अहब्ब इलैहि मिन दुनिया व मा फीहा। या दुआ जॾहिं उन मैयत ताईं पहुचंदी आहे त इन दुआ जे पहुचण सां उनखे एतिरी ख़ुशी थींदी आहे जो दुनिया जे के ख़ुदि मुख्तियार बादशाह खे बि अहिड़ी ख़ुशी हासिल कान थींदी आहे। अहिड़ी ख़ुशी उन मैयत के क़ब्र जे अंदरि थींदी आहे। पोइ असां मुस्लमान आहियूं, असांजो कमु आहे ॿिए खे ख़ुशी पहुचाइण, ॿिए खे रंज न पहुचाइजे। जेकॾहिं असांजे दुआ घुरण सां मिठे महबूब जेको उम्मती ख़ुशि थी थो वञे, हुनजी क़ब्र में हुनजे लाइ भलाई थी वञे ऐं हुनजो बेड़ो पार थी थो वञे, हुनजे मथां रब राज़ी थी थो पवे, हुनखे ख़ुशी हासिल थी थिए, त पोइ असांखे दुआ घुरण में कहिड़ी कस आहे। असां पंहिंजे मैयतनि जे लाइ सभिनी मोमिननि जे लाइ असां दुआ घुरूं। जेतिरा बि महबूबन करीम जा उम्मती जहान छॾे वया उनजे लाइ असां दुआ घुरूं त अल्लाह सुब्हानहु व तआला इन दुआ जे सदके वरी जेके जे दुआ घुरी त उन्ही जो बि बेड़ो पार फरमाए छॾींदो आहे। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो को भी मुंहिंजो उम्मती मुंहिंजी उम्मत लाइ सुबुह ऐं शाम 3 दफ़ा दुआ घुरे अल्लाहुम्मा इग़फिर लि उम्मती मुहम्मद, अल्लाहुम्मा अरहम उम्मती मुहम्मद, अल्लाहुम्मा तजावज़ अन उम्मती मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ये 3 दफ़ा ये कलमा पढ़े, 3 दफ़ा सुबुह जो दुआ घुरे, 3 दफ़ा शाम जो दुआ घुरे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो दुआ घुरण वारो मुंहिंजे ज़िम्मे आहे, मुंहिंजो ज़िम्मो खयो पाण छॾाईंदो मांसि। ॾिसो त सोने आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी उम्मत सां केॾो न वॾो प्यार आहे। हुनजी उम्मत लाइ जेको सुठी दुआ थो घुरे, मिठे महबूबन करीमन खे उहो माण्हू बि पसंदि अची रहियो आहे, वणी रहियो आहे ऐं उन जी ज़िम्मो पाण खणी रहिया आहिनि। त असांखे घुरिजे असां जॾहिं बि पंहिंजे लाइ दुआ घुरूं त ज़रूरु आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सॼी उम्मत लाइ दुआ घुरूं। हीर को असां न बल्कि अॻियां नबी सॻोरा जेके गुज़री विया उहे बि हिन उम्मत भलारी जे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। सैयदना इब्राहिम अला नबीना व अलैहि सलाम अल्लाह सुब्हानहु व तआला जी दरबार में जॾहिं दुआ फरमाई त उहा दुआ रब करीम जल जलालु कुरान करीम जे अंदरि नाज़िल फरमाई। अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहि सलाम जी दुआ ॿुधाई रब्बी जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। ओ मुझा पालनहार मुखे नमाज जो पाबंद बना, मुझे औलाद के भी नमाज नसीब फरमा, उन्हीं के भी नमाज की पाबंदी बना। या रब करीम की दुआ कबूल फरमा। रब्बना इग़फिर ली वली वालिदैया वलिल मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। या रब करीम असांजा परनहार मुखे भी माफ़ फरमा, मुझे अब्बे अम्मा जे मथा भी मग़फ़िरत फरमा, उन्हनि जी भी बख्शिश फरमा। या अल्लाह सभिनी मोमिनन खे क़यामत में माफ़ फरमाइजा।
ईमान वारन के बख्श फरमाए जाए ता अंबिया इकराम अलैहिस्सलाम हिन भलारी उम्मत लाए दुआओं घुरंदा वया आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भी हिन उम्मत जे लाए बख्श जो दुआओं घुरियो आइन वो उम्मती के भी खबे त पंहिंजे मुसलमान भाव के दुआ जे अंदर याद कंदो रहे जॾहिं ॿिए जे लाइ दुआ घुरंदो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लाइ घुरल दुआ जल्दी कबूल फरमाए छॾींदो। मुझा दोस्तों अल्लाह सुब्हानहू व तआला असा के मौको दिनो आहे हिन जहान जे अंदर जिंदगी जे जो ही अनमोल तोहफो दिनो आहे हिन तोहफे जो कदर कयो ही अल्लाह तबारक व तआला जे तरफ का असा के जिंदगी मिली आहे हिकड़ो दफो मिली वरी बार बार कान मिलंदी हिन जिंदगी जो असा कदर कयो हिन जिंदगी जे अंदर असा थोड़ो भी अमल कंदासीं अल्लाह सुब्हानहू व तआला जो घणो सवाब अता फरमाए दो है मिठन महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ओ मुझा उम्मती ओ मां तमा के दस देई तो छजा क़यामत जे दी जन्नती जहन्नमी जो अल्लाह तबारक व तआला जो कानून मुकर्रर कयो आ त जन्नती केर थी दो जहन्नमी केर थी दो अल्लाह तबारक व तआला जे कानून मूजिब रब करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीन फहुव फी ईशतिर रादिया व अम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीन फउम्मुहु हाविया जो नेक अमलन वारो पासो करो थी वयो वो जन्नती होंदो इहो पासो जो हल्को थी वयो सो जहन्नमी होंदो ही अल्लाह तबारक व तआला हिकड़ो कानून मुकर्रर फरमाए छॾियो आहे क़यामत जे ॾींहुं असांजा अमल तोरिया वेंदा अमल नामा पेश थींदा मीज़ान माना साहिबी जे अंदर उहे अमल तोरिया वेंदा नेक अमल साॼे पासे बुरा अमल खाॿे पासे विधा वेंदा अल्लाह ताला फरमाए जो नेक अमल वारो पासो गरो थी वयो वो ऐश अशरत वारी जिंदगी यानी जन्नत वारी जिंदगी गुजारींदो इहो पासो जेकर हल्को थी वयो त हाविया यानी जहन्नम वारी जिंदगी वनी गुजारींदो सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे ॾिसो त अल्लाह तबारक व तआला जन्नत जहन्नम जो फैसलो अमलन जे गहराई ते करे छॾियो आहे त जो नेक अमलन वारो पासो गरो थी वयो सो जन्नत ही थींदो पर फरमाए त मुंहिंजा उम्मतीयो मां तव्हां खे अहिड़ो नस ॾेई थो छॾियां जो अमल बिल्कुलु थोरो आहे तव्हांजो टाइम घणो ख़र्च कोन थींदो जेकर तव्हां इहो थोरो अमल करे वरितो त क़यामत जे ॾींहुं तव्हांजे नेक अमल वारो पासो सभिनी खां वज़नाई तो साबित थींदो। छा तव्हांजी दिलि चाहे थी त तव्हां उहा ॻाल्हि ॿुधियो जंहिंजी दिलि चाहे थी हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चओ बिल्कुलु सवलो ई आसान ऐं वज़नाई तो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उते कई माण्हू जा अमल हर माण्हू जा अमल तोरिया वेंदा पर ही अमल जेको भी कंदो न उन्हीं जो अमल सभिनी खां वज़नाई तो साबित थींदो कि भला इहा त ॻाल्हि असांखे ॿुधायो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो थोरा लफ़्ज़ ई ॿ आहिनि सुब्हानल्लाहि व बिहम्दिही बस इहे ई लफ़्ज़ पाण ॿुधायूं त सुब्हानल्लाहि व बिहम्दिही 100 दफ़ा सुबुह जो पढ़े 100 दफ़ा शाम जो पढ़े मां समझा तो जेकर तव्हां स्पीड वारा आहियो तव्हां तकड़ वठंदो त हिकिड़ो मिंट भी मुश्किल सां तव्हांखे लॻंदो हिकिड़े मिंट जे अंदर सुब्हानल्लाह व बिहम्दिही तव्हां पढ़ी वेंदो जंहिं जाइ ते तव्हां मोबाइल खे पूरी राति ॾेई रहिया आहियो उन जाइ ते जेकर सुभान खे जेकर हिकिड़ो मिंट ॾींदो त अल्लाह तबारक व तआला तव्हांजा नेक अमल क़यामत जे ॾींहुं सभिनी खां वज़नाई था फरमाए छॾींदो। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आली आवियर शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान अल्लाह करीम जल्ल जलालो के यो कलमो सुभान जो एतरो त प्यारो आ एतरो तो पढ़ण वारो आ जॾहिं पंहिंजे यार के मेराज रब करीम करायो उन वक्त में भी सुभान पियो फरमाए
अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। थोरो कुरान ॿुधंदे सुभान अल्लाह जो आवाज़ अचणु खपे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब जो ज़िक्र जॾहिं फरमायो न त मुंहिंजो महबूब मेराज ते थो वञे त रब सुभान पाण चई रहियो आहे। असांखे सुठी ॻाल्हि लॻंदी आहे सुभान अल्लाह चवंदा आहियूं, सुठी शइ लॻंदी आहे ॾिसंदा आहियूं सुभान अल्लाह, ॿुधीसीं सुभान अल्लाह, कयोसीं सुठो कमु सुभान अल्लाह। असांखे पसंदि का शइ ईंदी आहे असां सुभान अल्लाह चवंदा आहियूं, ख़ुशी थींदी आहे। त अल्लाह करीम जल जलालु बि पंहिंजे सुहिणे महबूब खे मेराज कर कंदे पंहिंजी दरबार में ईंदे रब करीम ॾिसे थो ऐं सुभान अल्लाह फरमाए रहियो आहे। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे ख़ास बाने खे मेराज करायो, सैर करायो। सैर भी केॾी महिल करायो, लैला रात जे थोड़े हिस्से में करायो। वरी रात भी कहिड़ी हुई, उलमाए किराम जी अक्सरियत जे हवाले सां हिन महीने पाक रजबुल मुरज्जब शरीफ जी 27 जी रात आहे। रब फरमाए त मूं सैर कराए। नंढी ॻाल्हि हिकिड़ी ते असां सम्झंदा रहूं ऐं सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॾिसूं त केॾो वॾो बुलंद ऐं बाला आहे। अल्लाह तो फरमाए त मां पंहिंजे सुहिणे महबूब खे सैर करायो ऐं सैर बि राति जो करायो। राति कहिड़ी ही, रजब जी 27 रात आहे। राति जो सिज त हूंदो कोन्हे को, वरी 27 रजब जी पोई राति त वरी चंड बि कोन्हे, वॻ में ई लही वञे। चंड भी देर सां थो पए। 27 रात ऊंदह वारी रात ऐं अल्लाह फरमाए मूं पंहिंजे यार खे सैर करायो। सैर करण जे लाइ रोशनी हुजे त माण्हू कुझु ॾिसे न। ऊंदह में माण्हू छा सैर कंदो? सैर करे त का रोशनी हुजे। लेकिन हिते अल्लाह तबारक व तआला जेको सैर करायो सो रात जे पोएं रात जे हिस्से में, सो भी चंड जो पोयूं तारीख़ूं जंहिंमें न सिज जी रोशनी आहे न चंड जी रोशनी आहे। इन ऊंदह में सोने महबूबन करीमन के अल्लाह तबारक व तआला सैर पे करायो। जो सैर रात जो कराए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे यार जो शान बुलंद करे रहियो आहे। कहिड़े तरीक़े सां जो असां जेकॾहिं कंहिं शइ खे ॾिसूं असांखे ॿिनि रोशनी जी ज़रूरत पवंदी आहे। ॿिनि रोशनी जी, हिकु त पंहिंजे अख में बि नूर हुजे, अंधो त ॾिसंदो कोन। हिकु त पंहिंजे अख जे रोशनी जी ज़रूरत आहे ऐं ॿी वरी ॿाहिरी रोशनी हुजे। पोइ सिज जी या चंड जी बल्ब बत्तीअ जी या पंहिंजी टार्च लाइट जी उहा रोशनी ॿाहिरी हुजे त पोइ असां का शइ ॾिसी सघंदासीं। असां ॾिसण जे लाइ ॿिनि रोशनियुनि जा मुहताज हूंदा आहियूं। हिकु पंहिंजे अख जी रोशनी ऐं उन खां बाद ॿाहिरी रोशनी ॿी बि हुजे त पोइ असां ॾिसी सघंदा आहियूं। लेकिन अल्लाह तबारक व तआला रात जो मेराज कराए ही ज़ाहिर करे रहियो आहे त मुंहिंजो सुहिणो महबूब ॾिसण जे लाइ न चंड जे चांड्रोकी जो मोहताज आहे, न सिज जे शुआ जो मोहताज आहे, न कंहिं बल्ब बत्तीअ जो मोहताज आहे, बल्कि ये सभई रोशनियूं मुंहिंजे महबूब जे नूर जो मोहताज आहे। अल्लाह करीम जल जलालो रात जो सैर करायो। सैर भी केॾो वॾो आहे।
बेतुल्ला शरीफ का वठी बेतुल मुक़द्दस ताईं हिकड़ो महीनो बल्कि अॻे ज़माने में हिक महीने का भी वधीक पंध आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो होस ताईं मां सैर करायो। मुंहिंजा दोस्तो हिते सफ़र थी वियो, सैर त कोन थी वियो, सैर तो थोड़ी देर जे लाइ थींदो आहे। इलाइके में माण्हू घुमी आयो, सैर करे आयो, ही एॾो वॾो सफ़र थी वियो आहे। लेकिन अल्लाह तबारक व तआला सफ़र कोन फरमायो त पंहिंजे यार खे मूं सफ़र करायो आहे, बल्कि रब करीम फरमायो त मूं सैर करायो आहे। बैतुल्ला शरीफ खां वठी इलल मस्जिद अक़सा, मस्जिद अक़सा ताईं यो यार जो सफ़र न हो, बल्कि सैर ही सैर यार जो हुआ। इन्ही जे करे जो सफ़र में थकावट थींदी आहे, सफ़र में माण्हू खे ओजागो थींदो आहे, सफ़र में मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि, कॾहिं सफ़र न बि वणंदो आहे, पर सैर में थकावट कान थींदी आहे, ॻाल्हि वणंदी रहंदी आहे, घुमंदो ई रहंदो आहे। अल्लाह तबारक व तआला पियो फरमाए त मां यार खे जॾहिं खणी हलियो आहे त मुंहिंजो यार बि राज़ी ऐं ख़ुशि लॻो पियो आहे। हर चीज ॾिसंदो रहे तो ख़ुश थी रहियो आहे। मां ख़ुशी में यार खे पंहिंजो मेराज करायो, सैर करायो आहे। उन्ही खां बाद सफ़र कॾहिं निंड में भी थी वेंदो आहे। हितां माण्हू कराची जे लाइ गाॾी जी टिकेट वरिती, सीट ते वेठो आहे, गाॾी ॿाहिरि निकिती, उनखे निंड खणी वई आहे। ओ कराची जॾहिं पहुतो तूं थी पियो, हेजो सफ़र में हलियो त निंड बि हली, पर जेकॾहिं कंहिंखे तूं घुमाइण जे लाइ वञी, सैर कराइण जे लाइ बाग़ीचे में वञी, उन्ही खे वठी वञी हमराह निंड पियो हुजे, मोटी अचे जेकॾहिं चवे त मां सैर करे आयो आहियां, तुंहिंजो दोस्त चवंदो त सैर किथे कयई, ही त सुतो पियो हुआ, हिन त सैर कयो ई कोन को, ही त निंड पियो, हिन कुझु ॾिठो ई कोन को। अल्लाह तबारक व तआला असरा जो लफ़्ज़ सैर फरमाए करे साबित करे ॾिनो त मुंहिंजे यार जेको मेराज कयोसि निंड में कोन कई, ख़्वाब न ॾिठो ई, बल्कि हिन अखियुनि सां अल्लाह ताला उनखे मेराज करायो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, हतमत नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, दरबार आली आबियर शरीफ। ऐं सफ़र जेको थींदो आहे, पंहिंजो वतन छॾे जॾहिं ॿिए वतन में वेंदो त पोइ सफ़र थींदो। हिन दादू खां असां हैदराबाद वियासीं, असांजो वतन न आहे, असां ॿिए वतन में वियासीं त उहो सफ़र। पंहिंजे वतन में सॼो ॾींहुं फिर, ॿ ॾींहं फिर, 5 ॾींहं फिर वेठो, पोइ तुंहिंजो सफ़र न आहे। सफ़र थींदो जॾहिं पंहिंजो वतन छॾे ॿिए वतन में वञे। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्ला शरीफ खां बैतुल मुक़द्दस ताईं, बैतुल मुक़द्दस खां पोइ आसमाननि ताईं, आसमाननि खां सिदरतुल मुंतहा ताईं, सिदरतुल मुंतहा खां अर्श मुअल्ला ताईं, अर्श मुअल्ला खां पोइ हिजाब जे पर्दनि ताईं, हिजाब जे पर्दनि खां बाद पोइ हरीम कुदस ताईं, अल्लाह सुब्हानहू व तआला जी दरबार ताईं। रब तो फरमाए मुंहिंजे यार जो सफ़र न हो, जो सैर हो, इन्ही जे लाइ जो सब मुझे यार जो पंहिंजो वतन आहे। ही ज़मीन भी हो जो वतन आहे, आसमान भी जो पंहिंजो वतन आहे, मुझे यार जो वतन आहे। ही भी मुझे महबूब जी मिल्कियत आहे, तो हू भी मुझे यार जी मिल्कियत आहे। हाणे ॿुधो त हज़रत भिटाई सरकार से छा इरशाद फरमायो, ॿ दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ, ॿुधाईंदो अल्लाह। हजरत बेटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी, सुभान अल्लाह, यारो जॾहिं जोड़ियाई, अल्लाह तबारक व तआला ही कायनात जना पैदा फरमाई, जहान जना पैदा फरमायो, ये कंहिंजे लाइ पैदा फरमाई त जोड़े जोड़ जहान जी, जॾहिं जोड़ियाई त ख़ालिक ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई, कलमो ते करीम ते चिटो चयाई, अना मौला व अंत महबूबी, यानी मैं तेरा मालिका, तू मेरा यार, अना मौला व अंत महबूबी,
इये उताई पोट की दिनाई बई सराओ सैयद चवे अल्लाह तबारक व तआला बई जहान जमीन व आसमान अर्श व फर्श कायनात महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिल्कत में रब करीम ने चलिया तही भी वतन मदीने वाले घोट जो हो भी वतन अरबी घोट जो अल्लाह तबारक व तआला को फरमाए तो मुझे सुनो जे जमीन ते हले तभी पहले वतन में तो हले जे आसमान ते हले तभी पहले वतन में तो हले जे अर्शे मुअल्ला ते कदम मुबारक पाए तभी पहले वतन में आहे जे हरीम कुदस में अचे तभी पहले वतन में आ तना रब करीम फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दे पाका वज़ात जे पंजे बाने के सैर करायो अल्लाह करीम जल जलालो सैर करायो इन जमीन का वठे बैतुल्ला शरीफ का वठे मदीने जा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी आइन हालांकि सजी रात पान भी ही इबादत करन पिया सजी रात पिया अल्लाह दे आलो बिठाल सजी रात रोई दे गुजरे पई सजी रात क़याम में सजदे में रुकू में भी गुजरे अल्लाह तबारक व तआला पे फरमात मुझा सोना सजी रात तवा पियो था अमा के पियन में तकलीफ थी रही रब करीम जल्ल जलालहू इरशाद फरमायो ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा ओ मुझा चोरी जा चंद्र मु कुरान इनी जे करे नाज़िल फरमायो जो तमा तकलीफ में पओ सोना तमा का भी तकलीफ न कयो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला सोना रात जो थोड़ो हिस्सो बियो सजी रात न बियो मुझा दोस्तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी रात इबादत भी कन पिया अज रात मेराज वारी रात सवेरे पाण ची करे अम्मा उम्मे हानी साइन रज़ी अल्लाह तआला अन्हा जे घर में था अचन अम्मा साइन के दा फरमाए तज तुझो मेहमान आया हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया अम्मा साइन भी अर्ज करे किबला से केड़ी मेहमानी पेश कया अभी मन फरमायो तुम्ही का भी न रुगो आराम करने देता जमा तुझे घर में सुमी सुख साड़ निंड कया और किबला तमा आराम फरमायो अम्मा उम्मे हानी साइन तलवार हाथ में खड़ी करे दरवाजे जे अंदरा चौकीदार की हैसियत में भी भैया मदीने जा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाजो बंद फरमाए करे पंजी चादर मुबारक मथा ताणे पान आराम करे रयाल सुता पिया निंद्र फरमाए रयाल पर पान फरमाए जन तनाम ऐनाई वला यनाम कल्बी मुझो अचूत आराम कंदियो आइन पर दिल सदा सजाग हो दिया है दिली तरह मां सजाग होंदो आया अखियों त मुझो आराम कंदियो आइन आका करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे अम्मा उम्मे हानी साइण जे घर में आराम फरमाए रहिया आहिनि होॾां अल्लाह तबारक व तआला जिब्रील अलैहिस्सलाम के हुकुम फरमायो जिब्रील अज पंहिंजे यार के पाणे घुराइणो आहे अज उन्ही जे लाइ इंतजाम करणो आहे अज जन्नत के सिंगारणो आहे अज जहन्नम जी बाह के झको करणो आहे अज जहन्नम जा दरवाजा बंद करे छॾियो जन्नत जा दरवाजा सभई खोलिया वञनि जन्नत जे हूरन खे चओ त सिंगार कल गिलमान के चओ त सिंगार कल मलाइकन के जिब्रील ॿुधा मुंहिंजा मलाइक मुंहिंजी इबादत में मसरूफ लॻा पिया आहिनि जना खां वठी मोनन के खलकियो आहे किरोड़ सालन अरबा सालन खां वठी करे हिकिड़ा सजदे में आहिनि त सदाई सजदे में पिया आहिनि हिकिड़ा रुकूअ में आहिनि त
हमेशा रुकू में ही आइन, हिकड़ा क़याम में बीठा आइन त हमेशा क़याम में बीठा आइन, हिकड़ा तौरात जी तिलावत पिया कनि, हिकड़ा ज़बूर जी तिलावत पिया कनि, हिकड़ा इंजील जी तिलावत पिया कनि, हिकड़ा क़ुरान जी तिलावत पिया कनि, हिकड़ा सुभान अल्लाह जो सदाऊं लगायो बीठा आइन, हिकड़ा उम्मत भलाई जे लाइ दुआऊं घुरी रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ उन्हनि जे मथां ड्यूटियूं रखियल आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इबादतूं करे रहिया आहिनि। उन्हनि सभिनी खे ऐलान कर त किरोड़ा साल तव्हां सजदे में पिया आहियो, अॼु पंहिंजो सिर पंहिंजे सजदनि खां मथे खणो, रुकूअ में बीठल पंहिंजी चेल खे अॼु सिधो कयो, ओ क़याम में बीठल अॼु ख़ुशि थी करे बीहो, अॼु तौरात ज़बूर इंजील जी तिलावत न बल्कि अॼु तव्हां सभिनी जी ज़ुबाननि ते मुंहिंजे सुहिणे रसूल जा दुरूद और सलाम हुजनि। अॼु सुहिणे महबूब जे मथां दुरूद और सलाम पढ़ंदा रहो। मुंहिंजा दोस्त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फरमाए रहिया आहिनि, हेॾा आसमाननि ते इंतज़ाम थी रहिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला जिब्रील खे फरमायो, जिब्रील वञ जेके बि अंबिया इकराम अलैहिस्सलाम पंहिंजे मज़ारनि जे अंदरि मदफून आहिनि, उनजे क़ब्रनि ते बीह करे सलाम चओ ऐं उन्हनि खे ॿुधायो त उहो वक़्तु अची वियो आहे। अॼु आका करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जो टाइम आहे, जंहिंजे लाइ तव्हां दुआऊं घुरंदा रहिया हुआ, उनजी हिकिड़ी झलक ॾिसण जे लाइ अवां सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾी हुई। अॼु ॿाहिरि अचो, पंहिंजे मज़ारनि खां बैतुल मुक़द्दस में गॾु थी वञो, अचो त रब तव्हांखे पंहिंजे यार जो दीदार कराए। अंबिया इकराम अलैहिस्सलाम ॿाहिरि ईंदा रहिया, जन बैतुल मुक़द्दस जे अंदरि गॾु थींदा रहिया, हेॾा बुराक बि बेश्त मञा काहियो वियो, जेको इश्क़ रसूल जे अंदरि सरशार लॻो पियो हुओ। 70,000 मलाइक आॾो, 70,000 मलाइक पोयां, 70,000 मलाइक साॼे, एतिरा मलाइक खाॿे आहिनि। मुंहिंजा दोस्तो ज़मीन खां वठी आसमाननि ताईं मलाइकनि जूं सफ़ूं वधियूं पियूं आहिनि, हर हिक जे हथ में मेण बधियूं शमाऊं, हथ जे अंदरि हर हिक जे हथ में ॿ शमाऊं आहिनि, जेके अर्श मुअल्ला जे नूर सां रोशन कयूं वयूं आहिनि, जंहिंजी रोशनी ज़मीन खां वठी आसमान ताईं लॻी पई आहे। मुंहिंजा दोस्तो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी आहिनि, होॾा अल्लाह ताला इंतज़ाम करे रहियो आहे, हेॾा महबूब करीम आराम करे रहिया आहिनि। ऐं अम्मा उम्म हानी साईं खे बि फरमाइनि, अॼु कंहिंखे बि अंदरि अचण जी इजाज़त न आहे, अॼु मां सुम्ही सुख जी निंड करण वारो आहियां। मुंहिंजा दोस्तो छाजे करे, इन्ही जे करे जो दुनिया वारनि खे ख़बर पइजी वञे त अल्लाह तबारक व तआला सां मुलाक़ात करण जे लाइ कई आशिक मैदान में निकिरी आया, पंहिंजूं ज़िंदगियूं सॼियूं गुज़ारे छॾियूं, दुआऊं पे घुरियूं, लेकिन अल्लाह जो दीदार कोन थियो। उन्हनि आशिकनि जे अंदरि सैयदना मूसा अला नबीना व अलैहि सलाम भी आया, तूर सीना जबल जे मथां आया। मुंहिंजा दोस्तो पाण उते वेही करे 40 ॾींहनि जो चिल्लो भी पाण पचायो थल, मुसलसल रोज़ा भी रखियाऊं, मुसलसल उजागा भी कयाऊं। उन्हीं खां बाद रब करीम जी दरबार में पिया अर्ज़ कनि त मौला मूंखे पंहिंजो दीदार करा, पंहिंजो दीदार करा। अल्लाह तबारक व तआला पियो फरमाए त मूसा तूं मुंहिंजो दीदार कोन करे सघंदे। अल्लाह तबारक व तआला ने ॼाणाए रहियो आहे त हू बि मुंहिंजो कलीम आहे, मुंहिंजो नबी आहे, लेकिन अल्लाह फरमायो त तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात। ये अल्लाह जा रसूल आहिनि जो हिकिड़नि खे ॿियनि जे मथां रब करीम फज़ीलत अता फरमाई आहे। हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंसां अल्लाह सही डायरेक्ट ॻाल्हायो आहे, पर इन सभिनी जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजा हर ई दर्जा रब बुलंद करे छॾिया आहिनि। आका करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड फरमाए करे सुम्ही करे अल्लाह सुब्हानहु व तआला यो महबूबन करीम जो निंड करण भी शान बयान करे रहियो आहे। मुंहिंजे यार जो शान त ॾिसो, जो ॿिया इलाज करे रहिया आहिनि, बदन छॾे ॿाहिरि अची रहिया आहिनि, चिल्ला कशूं करे रहिया आहिनि, दीदार जी दरख़्वास्त करे रहिया आहिनि। असां उन्हनि खे पंहिंजो दीदार नथा करायूं, पर ही मुंहिंजा हबीब आहिनि जेके पंहिंजो घर छॾे करे ॿिए घर में अची करे आराम था कनि, निंड पिया आहिनि, सुता पिया आहिनि, लेकिन अल्लाह उन्हनि जे लाइ आसमान ते इंतज़ाम करे रहियो आहे।
रब करीम जिब्रील के मोकिलो त मुझे सुने महबूब के वडी वठिया हजरत जिब्रील अलैहिस्सलाम आया अल्लाह जा नूर आए मुझा दोस्त जिब्रील अलैहिस्सलाम जातो आए बेटा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी आए अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्रील खबरदार थी जाए न मुझे यार के शब्द क जाए न की को आवाज दी जाए न की को दरवाजो खड़काए जाए न की बियो को खड़को करे यार जी निंद में को खलल पैदा न कर जाए अर्ज के किबला तवा जो अब तू जो हबीब आरामिया मक्किया उन्हीं के सुझा कया अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए तो कबिल कदमई है मुझे यार जे पिन्ही कदमन के चुमी दे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरबार आलिया वीर शरीफ सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम कदमन जे अंदर अची बैठा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आरामी आए हिते हबीबन करीम जे शान जे तरफ केर नजर करे वो जिब्रील जेको रब करीम जो मुकर्रब मलाइका है जेको अल्लाह तबारक व तआला जा पैगाम अंबिया दे खड़ी दो अंबिया इकराम जो गालो अल्लाह जी दरबार में पहुंचाई दो है सबनी मलाइकन का बड़े मां बड़ो शान जिब्रील जो पर वो जिब्रील भी पंहिंजो सिर रसूलुल्लाह जे कदमन में झुका जो वेठो आहे जिब्रील भी ॿुधाइण चाहे थो त जेकॾहिं रब खे राज़ी करणो आहे त यार खे राज़ी करे वठो ऐं जे कदमन खे जिब्रील चुमी ॾेई रहियो आहे सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम कदमन के चुमी ॾेई वरती हबीब करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुजाग थी पया जिए जो पाण पंहिंजी नेण पंहिंजा नेण मुबारक खोलिया हो अखियूं मुबारक बि खोलिया हो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अखियुनि मुबारक जी अञा निंड पाक भी पूरी कान थी हुई अध निंड मझा पाण उथी पया हुआ अखियूं अॻ में ई महबूबन करीम जे सुफेदी जे अंदर हिकड़ी लाली भी कुदरत वारे रखी छड़ी हुई कारो तारो महबूबन करीम जो जोर कारो होंदो हुआ सुफेद जेका माणकिया जोर सुफेद होंदी हुई पर इन सुफेदी जे अंदर अल्लाह तबारक व तआला हिकड़ियूं गाड़ियूं डोरियूं पैदा फरमायूं हुयो जेको ॾिसंदो सो मस्त ई बणजी वेंदो हुआ हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आराम मझा जॾहिं उथिया अध निंड मझा सुजाग थी पया खुमार नेण महबूबन करीमन जा हुआ पोइ जो अंदाज़ छा हुओ सोने लाल लतीफ सरकार सही बयान फरमायो बेटा सरकार सही रहमतुल्लाह तआला अलैहि जिन इरशाद फरमायो त खणी नेण खुमार मां जा कयूं नाज नजर त सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल पर वो झको थियो जो हर मुझे जानिब जे त जमाल सी जना खुमारल नूर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेला खुमारल अखियूं महबूबन करीमन जो खड़ी वयो जिब्रील के मुंहिंजा दोस्तो बेशक नूर आए पर इन नूर जे आलो सभई नूर घट थी वया हबीबन करीमन जे नेण मुबारक जो नूर अर्श मुअल्ला ताईं हलियो वयो सभई नूर घट थी वया आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिब्रील का पुछन था ओ जिब्रील हिन वक्त में आयो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम पे अर्ज करे इन्नल्लाह कद इश्ताक इला लिकाइक या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा रसूल बेशक अल्लाह तबारक व तआला के तव्हां जे दीदार जो शौक़ थियो आहे अल्लाह ताला तव्हां खे ॾिसण चाहे थो छा रब करीम पंहिंजे हबीब खे न पियो ॾिसे अल्लाह तबारक व तआला त हर कंहिंखे ॾिसण वारो आहे
समीउम बसीर आए। रब करीम जल्ल जलालुहु व समीउल बसीर फरमायो वो हमेशा ॾिसण वारो भी आ त ॿुधण वारो भी आ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ ख़ुसूसी में अल्लाह तबारक व तआला जी नजर मुबारक है। इतने कदर जो रब करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमायो फस्बिर लिहुक्मि रब्बिका फइन्नका बिअयुनिना। ओ सुना तमा सब्र जो मुज़ाहिरो कंदा जो बेशक तमा असांजे निगाहन में आयो हमेशा तमा असांजे अखियुनि जे आॾो आयो। अल्लाह तबारक व तआला हिते भी हबीब के ॾिसी सघे पियो पर मथे आण खां बाद हबीबन करीमन के ॾिसी पंहिंजे शौक़ पूरे करण जो छा मक़सद आहे। अल्लाहु अकबर। ही हिकड़ो एड़ो राज आ जेके अहले बसीरत ही समझी सकन था, जेके अहले तसव्वुफ ही समझी सके था सकन था। सूफिया इकराम दी महफिल हुजे त पोइ ॿुधाइण में भी मज़ो ईंदो आहे। और जेके रूहानियत खां वाक़िफ़ हूंदा आहिनि, जंहिंजा रूह जंहिंजे नफ़्सन जे मथां ग़ालिब हूंदा आहिनि, जंहिंजी परवाज़ फ़क़ीर मुराक़बे में हूंदो आहे पर उनजी परवाज़ अर्श मुअल्ला खां मथे हूंदी आहे। पोइ उन जे आॾो अहिड़े बयान करण जो अगरि लुत्फ़ ईंदो आहे, मज़ो ईंदो